सर ये जेके पंहिंजे मुलाज़िमनि खे बि नथो छॾाए सघे, जेके असांजा माण्हू हुन में अंदरि आहिनि पुलिस वारा, त इहो करप्शन जो बेताज बादशाह आहे जेल सुप्रीडेंट। ऐं वेतर जेको आहे उन्हनि ते मथां इल्ज़ाम हणी रहियो आहे त असांजा माण्हू उन्हनि सां क़ैदियुनि सां जेको आहे त मिलियल आहिनि ऐं उन्हनि जी जेके हिमायत था कनि ऐं पंहिंजे जेके मुलाज़िमनि सां उन्हनि जो एतिरो नाइंसाफ़ी आहे। जेके नवां क़ैदी अचनि था उन्हनि सां उन्हनि जो ॾाढ आहे। असांजे चेयरमैन साहब बिलावल भुट्टे खे अर्ज़ु आहे त हिनखे हटायो वञे, IG साहब खे अर्ज़ु आहे त हिनखे हटायो वञे, ईमानदार जेल सुप्रीडेंट रखियो वञे ऐं जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे बाज़ाब करायो वञे ऐं पंहिंजो ज़िंदगी जो सुकून सां जेके असांजा माण्हू हुन में अंदरि क़ैदियुनि वटि यरगमाल आहिनि असांजा, उन्हनि खे छॾायो वञे। अर्ज़ु कयूं था बस वारनि अमलदारनि खे त महिरबानी करे हिननि जी जान छॾाइनि तो ग़रीब पंहिंजे बचनि सां वञी जेको आहे सो सुख जो साह खणनि। 7 ॾींहंनि खां वठी यरगमाल आहे क़ैदियुनि वटि जेको आहे तो जेल इंतिज़ामिया कुझु बि हिन महिल ताईं हुनजी वार जेको आहे तो न कई आहे। जेल सुप्रीडेंट जेल सुप्रीडेंट बि उन इलाज न कयो आहे। IG जेल खे बि असां अपील था कयूं ऐं असां DIG जेल खे बि अपील था कयूं त खुदारा जेको आहे तो हुनजा 9 बचा आहिनि, 9 ॿार अथसि, जेके हो वीचारो जेको आहे तो जेकॾहिं शाम जो ड्यूटीअ तां लही ईंदो त उहो पंहिंजो जेको आहे रोज़गारु कंदो, सनो थुल्हो चिप्स खपाए जेको आहे तो ॿारनि जी ख़िदमत कंदो। ऐं उन जे लाइ असां था कयूं त ॾाढो उनजा बच्चा जेके आहिनि बुख ते वेठा आहिनि। हिन महिल बि जेको आहे सो हिन वक़्त ताईं जेको आहे क़ैदियुनि जे हुननि सां अलाए कहिड़ो अछरो कंदा हूंदा। तव्हां जेल इंतिज़ामिया आहियो, जेके जेल में अंदरि क़ैदी आहिनि, तव्हां उन क़ैदियुनि खे बि तव्हां नथा जेको आहे तो रोके सघो त तव्हां जेको आहे एॾनि पोस्टुनि ते छो वेठा आहियो ऐं छाजे लाइ वेठा आहियो। असांजा हमराह जेके ड्यूटीदार आहिनि सुबुह जो सवेरे तयारु थी घरां ड्यूटी करण विया आहिनि, ड्यूटी करण जे बजाए उहे क़ैद लॻा पिया आहिनि। को बि ऑफिसर तहरक नथो वठे। असां इहा अपील कंदासीं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह साहब, चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो साहब, IG जेल खाना जात, DIG जेल खाना जात, असां पुरज़ोर अपील कंदासीं त ग़रीबनि जी मदद कयो ऐं पंहिंजे सुप्रीडेंट खे हिदायत कयो। साईं असांजे लाइ त इहा हैरानी जी ॻाल्हि आहे जो सिपाही अंदरि क़ैद आहिनि ऐं क़ैदी आज़ादु खुलिया वेठा आहिनि। ऐं जेको जेल सुप्रीडेंट आहे, जेको आला अफ़सर आहे जेल जो, उहो पंहिंजी नाअहली खे लिकाइण जे लाइ चए थो त जेके मुंहिंजा सिपाही जेके अंदरि क़ैद आहिनि, जेके यरगमाल बणियल आहिनि काफ़ी ॾींहंनि खां, उहे उन्हनि सां मिलियल आहिनि। मूंखे ॿुधायो त इहा कहिड़ी क़िस्म जी इंसाफ़ आहे, इहा कहिड़ी जेको आहे सो अहली आहे जो पाण ऑफिसर जेको चवे त मुंहिंजा सिपाही जेके हुन सां मिलियल आहिनि पाण अंदरि बंदि थी वेठा आहिनि। सर मुतालिबो असांजो इहो आहे जेके मुंहिंजो चाचो आहे अब्दुल वहीद भुट्टो, उनखे आज़ादु कयो वञे। शाम सुबुह सां तयारु थी रूटीन जीअं हूंदी आहे, सुबुह सां 6 बजे उथी वञनि था जेल ते, शाम जो वापसि अचनि था। उनजा बच्चा घर ॾे रोइनि था। असांखे तकलीफ़ आहे, असांजो चाचो आहे ॿधो पियो आहे हुन में जेल में, अलाए छा हुनजो हाल आहे। असां सां न जेल सुप्रीडेंट ताउन कयो आहे, न असां सां जेको आहे कंहिं ॿिए ताउन कयो आहे असां सां, न का असांखे ख़बर आहे त उन्हनि सां छा हाल आहे। असां अपील था कयूं जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी खे ऐं CM सिंध खे जनाब मुराद अली शाह खे ऐं IG जेल खे, DIG जेल खे ऐं जनाब जेको असांजो जेल जो मिनिस्टर आहे उनखे असां अपील था कयूं त कुझु थिए ऐं जेको नाहिल सुप्रीडेंट आहे जनाब अशफाक अहमद कलवड़, उनखे हटायो वञे।